साईं मां पंहिंजो तारीफ़ त कराइजो। जो नालो जान मोहम्मद और असां सुमार ॻोठ में रहूं था। सुमार ॻोठ आहे सिंधी ॻोठ आहे, वाह वाह। मीर ॿारनि जो। असां सदी खां हिते आबाद आहियूं। हीअ मच्छी जलियूं था समुंड में, पंहिंजे अलाह जे आसिरे पंहिंजो गुज़ारो करियूं था। इन समुंड जे मथे असीं जहिड़ो पंहिंजो गुज़र दमन करियूं था। असांजा बच्चा बि जेका इन समुंड जे वजह सां किनारे में वीचारा हिते सभु शिकार जी वजह सभु असीं हिते पंहिंजे शिकार समुंड जे मच्छी मारे खाई पंहिंजो गुज़र करियूं था। असांजे ॻोठ में इहा आहे की माना सुठी अहिड़ी स्कूल न आहे या सुठी अहिड़ी अस्पताल न आहे। असांखे इहे परेशानियूं आहिनि। पाणी जी प्रॉब्लम अचे थी त पाणी जी मिठी लेन न आहे। अगरि पाणी आहे त बि टैंकर जे ज़रिए सां अचे थो, त टैंकर माना अचे थो 1000-1500 जो, त कुझु ग़रीब अहिड़ा वीचारा लारे सघनि था, कुझु माण्हू पहुच न आहे वीचारा, पोइ किथां वठी मटको हंडो अचे पंहिंजो गुज़र कनि था। सम्झे? जी जी। ईअं असांजी ज़िंदगी गुज़री पई हिते। बाक़ी भुट्टो साहिब जे दौर में अलहमदिल्ला पाणी हुओ जाम। भुट्टो साहिब जे हुजण खां बाद पोइ पाणी असां न थियो आहे। पोइ मोहतरमा आई वीचारी, मोहतरमा खे छॾियो ई न। कुझु अर्थ वीचारे हुई मोहतरमा, त वीचारे हली वई। बाक़ी उनखे छॾियो त मोहतरमा अञा असां लाइ जेको सुठो सोचियो वीचारी जी। पर उन खां बाद पोइ असां पाणी न आहे। पाणी इलाही प्रॉब्लम आहे। पाणी जा टैंकर अचनि था। जी जी। बाक़ी होट असीं जॾहिं बि होट ॾियूं था त होट असांजो तीर ते लॻे थो निशान इंशाल्लाह। सही। अच्छा, मोरड़ो जे बारे में जेका कहाणी हलियल आहे उहा तव्हांखे कुझु यादि आहे? उहा हले हुन पुराणी कहाणी इहा मूंखे एतिरी यादि न आहे। हा। बाक़ी इहो सॼाईंदा की मोरला जहिड़ो कराची जे कुन ते मोरला रहंदा हुआ, मच्छियूं मारींदा हुआ। अच्छा। इहे 7 ॿार हिकिड़ी भेण हुई। हा। त इहे 7 ॿार में 6 ॿार मच्छी मारींदा हुआ। मोरलो मंडो हूंदो वेही वीचारो पिड़ी कढी हुकणंदो हो मच्छी। अच्छा अच्छा। पोइ छा थियो जे मोरले ते उन टाइम दरुला बादशाह हूंदो हो, सिंध जी हुकूमत कंदो हो। पोइ मोरले खे चवंदो हो त मोरला को कुझु घुरणो हुजे त घुर मूं वटां। त मोरलो चवंदो हो बादशाह जॾहिं ज़रूरत पवंदी त पोइ घुरंदुसि। पोइ जॾहिं मोरले जे ॿारनि खे जॾहिं कछुआ खाई वियो कराची जे कुन में, तॾहिं मोरले चयो हुन दरुला बादशाह खे मुंहिंजा मदद कर, हाणे मुंहिंजो तो में कमु पियो आहे। अॼु कहिड़ो कमु पियो आहे? चई मूंखे हिकिड़ो पिंजरो ठाहे लोह जो, मूंखे उते हली फिटो करो जिते इहे वेठी कछा त न हूंदा ॿार न मूंखे हुनजा सूर हताईंदा। पोइ दरुले बादशाह हिन सां हेल्प करे पिंजरो ठाराए, हिनखे को चाकू को छुरियूं ॾिनियूं हिनखे। पोइ कछुआ खे खणी हिन पंहिंजे पिंजरे में विहारे मोर खे उते फिटो कयो जिते कछुआ वेठो हो। कछुआ हिनखे पिंजरे सूधो ॻेई वियो। इहा कहानी की मूं सुञी थी वठां। त पोइ मोर छा कयो, जब तक हुन में दम हो तब तक हुन अंदरां पंहिंजे वीचारा कछुआ जा आंडा जिगर वठिया। पोइ माण्हू त 2 क़िस्म चवंदा, हिकु चवंदा की उठे खे ॿधी छेड़ा कढी, हिकु चवंदा मेयूं। पोइ छेड़ा ॿधी मेंहनि खे पंहिंजा बचा ॾेखारियूं त मेयूं बचनि जे ढोणियूं त पूरो पिंजरो ॿाहिरि निकिरी आयो। पोइ जे ॾिसण खणी कछुआ त कछुआ जे पेट खे फाड़ियुनि त 6 ॿार साबित रखिया लाश। चौथों मोर पई पए, 7हों मोर मंझि वेठो वीचारो पिंजरे में। जी जी। बाक़ी इन हिकिड़ी भेण हुई, हाणे भेण जी क़बर सां अलाए किथे आहे, जो इहा ख़बर थी पए। सही। अच्छा, हीअ सुमार ॻोठ जी पिकनिक पॉइंट त ॾाढी सुठी आहे। हिन ते त तव्हां करोड़े अरबे रुपयनि जो धंधो करे सघो था। अवां हुकूमत खां का घुर अहिड़ी कयो छो था जंहिंमें हे तव्हांजी मदद कनि ऐं तव्हांखे सुठे नमूने सां हिनखे डेवलप करण में मदद कनि ताकी हे उसरी सघे ऐं दुनिया खे कल्चर ॾेखारे सघो। इहा ॻाल्हि बिल्कुलु सही अथव जी। लेकिन असांजा जेका वॾा आहिनि हुकूमत अॼुकल्ह जी अहिड़ियूं आहिनि न, जो वीचारा घणी बि कोशिशि कनि पिया लेकिन कुझु बि न पियो थिए। अलाए वीचारा वॾा असांजी इलाही कोशिशि कंदा वीचारा, असां पॉइंट खे सुठो करियूं, पॉइंट ख़ूबसूरत बनायूं, असांजा वीचारा ॿार ख़ुशि थियनि। असां जेटियूं कोन्हे, असांजी बंदरगाह सही न आहे, जीअं तूफ़ान अचे थो असांखे ॾाढो तंग करे थो, नुक़सानु असांखे थिए थो। असांजा वॾा वीचारा इलाही ज़ोर हणनि था लेकिन गवर्नमेंट मां कुझु निकिरे ई नथो। गवर्नमेंट खे इहे हुजे थो की यार बजट नथी अचे, हीअ नथो थिए, हू न। हाणे असांजे साम्हूं मस्जिद तूं बीठो हिते पोयां मस्जिद असांजी ॾिस, मस्जिद माशाअल्लाह जामा आहे मस्जिद। हिनखे समुंड केतिरो खाई वियो ॾिस। हिन मस्जिद लाइ बि गवर्नमेंट में एतिरो नथो निकिरे की असांजे मस्जिद खे बचायो वञे। सही। हर माण्हू अलाह वारो निकिरे थो, हर साल मस्जिद जे मथे ख़र्चो करे जॾहिं मस्जिद बची त असांजा त समुंड मस्जिद खाई वञे। सही। इहा असांजा हाल लॻा पिया। ऐं स्कूल न आहे, स्कूल बि अहिड़ो ख़ासि माना न आहे तो आरदी तो नंढो हल्को फुल्को स्कूल आहे। में सॼी माना ॻोठ जूं टीचरूं वीचारियूं पढ़ाइनि थियूं, ॿार जेके 4000-5000 पघार ॾियनि था महीने जी। इहो हिकिड़ो इदारो आहे, गवर्नमेंट जो स्कूल बि न आहे असांजे ॻोठ में। जी जी। जान मोहम्मद मल्हार साहब, माना हिते सभु मल्हार रहनि, सभु मीरबार मल्हार वीचारा रहनि। सही सही। अगरि बलोच बि आहिनि त बि इहे मल्हार जे हिन में सारिया वञनि वीचारा, इहे बि मच्छी धंधो कनि था। असां रहूं था त बि मच्छी धंधो करियूं था। ॾाढो सुठो, ॾाढी सुहिणी पिकनिक पॉइंट आहे ऐं हिते हुकूमत खे तवजो वाक़ई ॾियणु खपे। हूअं अस्पताल आहे तव्हां वटि? अस्पताल असां वटि न आहे अहिड़ी। पोइ माना मसइलो न थींदो शहर में वञूं था, बिल्कुलु बिल्कुलु आहे। हिते नंढी हल्की फुल्की क्लिनिक आहिनि, नंढी वॾी क्लिनिक मतिलबु तब बुखार को सूरत ते करे, बाक़ी वॾी अहिड़ी अस्पताल न आहे। उन लाइ असांखे शहर वञिणो पए थो। अच्छा। शहर में ॾाढो ख़र्चो अचे थो, अस्पताल जी अॼुकल्ह फीसूं महांगा। जी जी जी। बसि इलाही ग़रीब परेशान थी वञूं था। मतिलबु फिशरीज़ वारा को असां मदद को कर्ज़ वर्ज़ को छा
वग़ैरह असांखे ॾियनि? पर न फिशर असांखे ॾींदा कि साल में कुझु इमदाद जो सामान ॿाहिरां अचे थो ॾींदा वीचारा। बाक़ी अहिड़ी ख़ासि सुठी माना इमदाद न आहे असां वटि। अच्छा, बाक़ी फिशरी खे करणु खपे न असांजी जेॾी हा न, पर अवां मक़ामी माण्हू आहियो हितां जो त इहो अव्हां जे हवाले कयो वञे न उहो सॼो। हा बिल्कुलु सही सही सही। अव्हां सां जान मोहम्मद साहब, अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां सां मिली करे ॾाढी ख़ुशी। शुक्रिया। शुक्रिया।